फरमाशे आए पान पोचले दरिया में हथ माउन जा पैजी वस घोड़ साहब फरमाश ते गाया थो त घोड़ साहब जो कम थियो बे हाणे कंजरा तो पान चलाए कल डिठम आशिक तुझो हुयो खुद कशी ले दादू मोरो पुलते फिरी बयस माना जे दिल अथई अदा गुलाम नबी ओटो साहब ये हर साल मुझी मिलाद में हाजिरी भरींदा आहिनि पर जेको असांजो हाल हूंदो आहे 12 महीने असां मिलाद कंदा आहियूं मालकनि जी पोइ उन में असां अधेरनि खे तकलीफ़ ॾींदा आहियूं पोइ भाउर ईंदा आहिनि असां वटि उन्हनि जी वॾी महिरबानी असां ते बा मुख्तियार उनड़ साहब जी फरमाइश ख़ासि हिन कलाम जे लाइ हथ माण्हुनि जा पइजी वयस हो वॾा के ज़ुल्म कयस तॾहिं पाण पियो उछले नसतो दिल ते रुमतो रहो मीठो हुयो दादू मोरे वारी पुल ते आडा सदमा नसतो दिल ते रुमतो रहो मीठो हुयो दादू मोरे वारी पुल ते पाण पियो उछले दरिया में
सरदारी जाड़ो चवे अञु तू हली दी तोरुली रहम मन को होके पवे सरदारी जाड़ो चवे